वज़ीर मुराद अली शाह सां MPS जी मुलाक़ात थी आहे। वरी वज़ीर सां इम्तियाज़ शेख, बहादुर डायरी, शेर मोहम्मद बलालानी ऐं ॿियनि मुलाक़ात कई आहे। चूंडियल नुमाइंदनि वरी वज़ीर मुराद अली शाह खे अवामी मसइलनि ते आगाह कयो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, वरी वज़ीर मुराद अली शाह पारां अवामी मसइला हल करण जी ख़ातिरी कराई वई आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह सां MPS जी मुलाक़ात थी आहे। वरी वज़ीर सां इम्तियाज़ शेख, बहादुर डायरी, शेर मोहम्मद बलालानी ऐं ॿियनि मुलाक़ात कई। चूंडियल नुमाइंदनि वरी वज़ीर मुराद अली शाह खे अवामी मसइलनि ते आगाह कयो। वरी वज़ीर मुराद अली शाह पारां अवामी मसइला हल करण जी ख़ातिरी कराई वई आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह सां MPS जी मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, अपडेट कजो इन मुलाक़ात जे हवाले सां। बिल्कुल फराह, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां अॼु बि सूबाई असेंबली जी मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी आहे। वॾे वज़ीर सां इम्तियाज़ शेख, डॉक्टर बहादुर डायरी, शेर मोहम्मद बिलालानी, खटूमल मुख़्तलिफ़ जेके MPS आहिनि उन्हनि अलॻि अलॻि मुलाक़ातूं कयूं आहिनि। मुल्क में हीट स्ट्रोक जी सूरत हाल जे हवाले सां वॾे वज़ीर खे इम्तियाज़ शेख शिकवा कंदे चयो आहे त हिन सूरत हाल जे बावजूदि बि लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। शिकारपुर समेत ॿिनि इलाइक़नि में थींदड़ लोड शेडिंग खे ख़तमु करायो वञे। वॾे वज़ीर शिकारपुर जा जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि, कम आहिनि, उन्हनि जे हवाले सां पिणु हिननि मामलनि ते इम्तियाज़ शेख खां तफ़सीली जेका ॻाल्हि ॿोल बि कई। अहिड़ी तरह सां डॉक्टर बहादुर डायरी, शेख बेनज़ीर अब्बासी अवाम जा मसइला वॾे वज़ीर यादव उथारिया, हिनखे आगाही फराहम कई। वॾे वज़ीर खे फ़क़ीर शेर मोहम्मद बिलालानी थर पार्क जे माण्हुनि जे जेके मुख़्तलिफ़ मामला आहिनि, जिन में सिहत, तालीम, पीअण जो पाणी ऐं ॿिए सहूलियतुनि जे हवाले सां पिणु दरख़्वास्त कई। वॾे वज़ीर खे डॉक्टर खटूमल जीवन पिणु उमरकोट जा अवामी मसइला आहिनि उहे आॾो रखिया ऐं साम्हूं पेश कंदे संदसि चवणु हुयो त माण्हुनि जा मसइला हल थियण सां ई माण्हुनि जी मुश्किलातूं ख़तमु थींदियूं। हिन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत ते वॾे वज़ीर चवणु त असां न सिर्फ़ु अमल पिया आहियूं, पर सिंध जे माण्हुनि जा मसइला हल करणु असांजी ज़िमेदारी ऐं तरजीह आहे। संदसि चवणु त असां कोशिशि करे आहियूं त अवाम खे महांगी बिजली ऐं लोड शेडिंग में छुटकारो ॾियारियूं ऐं माण्हुनि खे मुफ़्त जेका बिजली जी फ़राहमी आहे उहा सहूलियत ॾियण जे हवाले सां कमु करे रही आहे सिंध हुकूमत। ऐं शदीद गर्मी तोड़े हीट स्ट्रोक जहिड़ा जेके संगीन हालतूं आहिनि उन में लोड शेडिंग खे ख़तमु करण जे हवाले सां बि संदसि चवणु त पावर डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ खे असां हिदायत बि कई आहे ऐं उन्हनि जी परगोर बि लधी वञे थी त जीअं माण्हुनि जी मुश्किलातुनि में न सिर्फ़ु घटिताई अची सघे ऐं हिन ॾुखी घड़ीअ में खेनि रिलीफ हासिलु थी सघे। जी फराह। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, हवाले सां आगाह करण जे लाइ महिरबानी।